इंतहाई अफ़सोसनाक ख़बर आहे त لاڙڪاڻي ڀرسان آريجا ڦيڙهو ٿاڻي جي اندر ٺوٺ چوسول ڀرسان ڳوٺ پيارو مگسي ۾ مبينا طور ڌاڙيلن فائرنگ ڪري ٻن ڄڻن طفيل ۽ نديم کوسو کي قتل ڪري ڇڏيو جڏهن ته فائرنگ جي نتيجي ۾ 4 ڄڻا ٻيا به سخت زخمي ٿي پيا. اوهان اپڊيٽ ڪندا پيا لاڙڪاڻو ڀرسان آريجا ڦيڙهو ٿاڻي جي اندر ٺوٺ چوسول ڀرسان ڳوٺ پيارو مگسي ۾ مبينا طور ڌاڙيلن فائرنگ ڪري ٻن ڄڻن طفيل ۽ نديم کوسو کي قتل ڪري ڇڏيو جڏهن ته فائرنگ جي نتيجي ۾ 4 ڄڻا سخت زخمي ٿي پيا. وڌيڪ تفصيل معلوم ڪرڻ لاءِ टेलीफोन लाइन ते मौजूद है لاڙڪاڻو मां K2K न्यूज़ जो रिपोर्टर मुजाहिद मीराणी. मुजाहिद अपडेट कंदा हलियो कहिड़ा तफ़सील आहिनि अव्हां वटि? जी ओशाकबा लाड़काणे का एक अफ़सोसनाक ख़बर अव्हांखे ॿुधाईंदो हलां त लाड़काणे भरिसां आरीजा फ़ेड़ो थाणे जी हद ठूफ चोसुल भरिसां ॻोठ प्यारो मंगसी में मुबीना तौर धाड़ेल फायरिंग करे ॿिनि ॼणनि सैफुल्ला ऐं नदीम खोसो खे क़तल करे छॾियो जॾहिं त फायरिंग जे नतीजे में 4 ॼणा तुफेल अली खोसो, शिराज अली खोसो, निज़ाम अली बरोहई, क़रीम जतोई सख़्त ज़ख्मी थी पिया. ज़ख्मियुनि खे संदन वारसनि ॻणती जोगी हालत में खणाए चांडका अस्पताल जे आरसन वारे शोबे में आंदो जिते खेनि तबी इमदाद ॾिनी वई. उन मौक़े ते मक़तूल ऐं ज़ख्मियुनि जे वारसनि अब्दुल अज़ीज़ खोसो ॿुधायो त असांजा वारस ॻोठ भरिसां ज़री ज़मीन में थ्रेशर हणी बाद में मानी खाई रहिया हुआ जिते धाड़ेलनि संदन मथां अंधाधुंध फायरिंग करे ॾिनी जंहिं जे नतीजे में 2 ॼणा थॾे ते क़तल ऐं 4 ॼणा ज़ख्मी थी पिया जिन खे इस्पताल दाख़िल करायो आहे. हुन मुतालबो कयो त फायरिंग में मुलविस धाड़ेलनि खे गिरफ़्तार